औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां मोहम्मद सुलेमान आरिज़ो। अॼु 23 अगस्त 2025 जो ॾींहुं आहे ऐं हस्बे मामूल असांजा महिमान मोहतरम जनाब अली रज़ा साहब जन असां सां मौजूद आहिनि। त सभ खां पहिरियों अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अली रज़ा साहब हींअर 2 अगस्त 2025 ते हिकिड़ो नओं मुआहिदो मंज़र-ए-आम ते आयो आहे जेको आहे अमेरिकी सदर ट्रम्प जे ऐं पाकिस्तान जे विच में त जेके बि कुदरती मिनरल्स आहिनि पाकिस्तान जा त उन्हनि जे सिलसिले में को मुआहिदो थियो आहे। उहो मुआहिदो कीअं थियो आहे ऐं कहिड़े नसूर ते थियो आहे? 2 अगस्त ते अमेरिकन प्रेसिडेंट ट्वीट आयो। उन में हुन ट्वीट में लिखियो आहे त असांजी पाकिस्तान ऐं अमेरिका जो हिकिड़ो डील थी आहे। उन तहत असां जेके उते मिनरल्स आहिनि या ख़ासि करे हुनजो घणे में घणो जेको ज़ोर आहे उहो आहे ऑयल ते ऐं गैस ते। उन ते असां कमु करे रहिया आहियूं। हाणे अमेरिकन जी हिकिड़ी आहे EIP हिकिड़ो इदारो आहे। उहा उन ताज़ी सर्वे कराई। उहा लॻभॻि उनखे 5-7 साल अॻु में जेको आहे उन सर्वे में हुननि चयो आहे त जेको आहे सो लोअर इंडस बेसन में असांजे तवक़ो वधीक जेको आहे सो ऑयल जा ज़ख़ीरा मिलिया आहिनि। हाणे उन में उहे ज़ख़ीरा आहिनि थर, सखर, नवाबशाह, जैकबाद ऐं खीरसर जबल। इहे ज़ख़ीरा उते जेके सो आहिनि ऐं उन में हुननि 1.5 ट्रिलियन जा जेको आहे सो उहे हिकिड़ा बैरल उते जेको आहे सो या ज़ख़ीरा हुननि खे पंहिंजे हुन में जेका रिपोर्ट हुन ॾिनी आहे EIPR त इहे उते जेको आहे सो मौजूदु आहिनि उते जे सरज़मीन ते। हाणे उन में जेका हुननि जेका हुन में स्टडी करे ऐं हुनजी जेका रक़म आहे 9.1 अरब डॉलरनि जो बैरल शेल ऑयल आहे। हाणे उनखे हो पंहिंजो नालो ॾियनि था शेल ऑयल। उहो उते जेको आहे सो ख़ासि करे उहो असांजे इन बेसन में जेको आहे सो उहो महफ़ूज़ आहे। हाणे उहे जेके ज़ख़ीरा आहिनि उहे सिंध, पंजाब, बलूचिस्तान ऐं KP में ऐं KP में ताज़ो सवात ऐं मीराशाह में बि हुननि खे मिलिया आहिनि। ऐं उतां जा माण्हू बि जेको आहे सो हज़ारे माण्हू एतिरा जा कनि त इहे मिनरल्स अरिड़हीं आईनी तरमीम जे तहत असांजे हवाले कयो। ऐं असां पंहिंजे जेको उहो तरमीम आहे 18 आईनी तरमीम उहे उन ते ताज़ो 2 साल खां अॻु में उन्हनि जा उते हिकिड़ा इंजीनियर सवात जे जबलनि ते उहो कमु करे रहिया। उनखे तहरीक तालिबान उतां अगवा कयो। उहो गैस ऐं ऑयल ते उन्हनि साल खां अॻु में उहे उते कमु करे रहिया। हुननि खे उते अगवा करे ऐं बल्कि पंहिंजे जेको आहे हिन में अफ़गानिस्तान में खणी आया ऐं कुझु वक़्तु डील खां पोइ उहे वरी इंजीनियर वापसि आया। हाणे उन में उते ॿुधाइनि था त उन में इहे जेके यूरेनियम जेका आहे उहा उते जेको आहे उन ते हो कमु करे रहिया। हाणे उन में जेका उहा स्टडी आई आहे अमेरिकन जी। हाणे हिन वक़्त में घणा जेका पाकिस्तान में जेके ज़ख़ीरा आहिनि उहे सिंध में आहिनि। हाणे सिंध में लॻभॻि गैस ऐं ऑयल जा जेके ज़ख़ीरा आहिनि 247 आहिनि।
अच्छा पंजाब में 33 आयल ऐं गैस जा खूह आहिनि, बलोचिस्तान में 4 ऐं केपीअ में 15, सही ऐं जेके परे पासे ॾियूं जेके सवात ऐं मीराशाह में उहे अलॻि आहिनि। अच्छा हाणे उन में घणो जेको आहे सो आयल ऐं गैस शेल आयल उहो घणे में घणो जेको आहे उहो सिंध में थो। सुन हाणे सिंध में उहो निकिरे थो घटि में घटि। हाणे उहो तक़रीबन 3 सूबा जेकॾहिं मिलाइनि त बि हुननि खे हुन जी जेका डेटा आहे 247 लॻभॻि हुन जा खूह, ऐं उन सां गॾु असां वटि थर में ट्रिलियन जो उते कोयलो पियो आहे ऐं अरबें डॉलरनि जो उहो बि निकिरी रहियो आहे, ऐं उन ते जेको आहे उहो असांजो इस्तेमाल में बि अची रहियो आहे। ऐं कारूंजर जे जबल उन जी कटाई हली रही आहे, उन जो बि क़ीमती पथर ॿाहिरि जेको आहे सो खपंदो। हाणे उन सूरत हाल में उतां जा जियालॉजिकल जेके माहिर चवनि था त हिन खे कढण सां जेके अमेरिकन कंपनियूं जूं हाइड्रालिक उन में जेका इस्तेमालु थींदो आहे उहा असांजे जेके माहौल आहे ज़मीनुनि जो उन खे हू तबाह ऐं बर्बादु कंदी, जंहिंमें ज़मीन जी जेका ज़रख़ेज़ी आहे उन ते असरु पवंदो ऐं हुन जी जेका ज़िंदगी आहे उहा काफ़ी हुन जी मुतासिर थींदी ऐं पाणी उन इलाइक़े जो ख़राबु थींदो। इहा हिकिड़ी उन सां हिकिड़ी अंतर ज़मीन वारी चेंजिंग थींदी। हाणे उन सॼी सूरत हाल में जॾहिं असां हिकिड़ी दुनिया जी ख़ुशहाल खितो आहियूं ऐं कुदरत असांखे हिकिड़ियूं महिरबानियूं आहिनि, उन असांखे दरिया जंहिंजे लाइ डॉक्टर हीउ जेको हूंदो पाणीअ जो माहिर उहो चवंदो त तव्हांजो इंडस वाटर जो पाणी मिडल ईस्ट जे पाणीअ खां वधीक क़ीमती आहे। मिडल ईस्ट जेको आयल आहे उन खां बि वधीक तव्हांजो क़ीमती आहे। हाणे इहा आहे असांजे पाणीअ जी अहमियत। ऐं 247 असां वटि हिकिड़ा खूह आहिनि। हाणे असांजी जेका हिते हालत आहे उहा इहा आहे त असां अफ्रीका जे हिकिड़े बदतर मुल्कनि खां बि ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। ताज़ो उतां जो हिकिड़ो जेको सभु कंहिंखे हुन जेको सतर हुयो इब्राहिम तरावड़े उन जी हिकिड़ी तकीर हुई त तव्हां हितां असां खां बाल्टिक जेको लिथियम में इस्तेमालु उहो कढो था, सोन था कढो, साईं हीरा था कढो, असांजे जेको आहे सो ज़मीनुनि में रबड़ पियो आहे जिते तव्हां टायर था ठाहियो, ऐं असांखे उहे मल्टीनेशनल कंपनियुनि खे तव्हां फ़ाइदो था ॾियो, ऐं असांजा जेके लोकली एजेंट आहिनि जेके तव्हां सां गॾु कमु कनि था उन्हनि जा ॿार यूरोप ऐं अमेरिका में रहनि था, ऐं असांजे ॿारनि जे जेको आहे सो ढेर ते सुता पिया आहिनि ऐं उन्हनि जी ज़िंदगी जेको आहे सो उन्हनि जी जहिड़े इंसाननि ते मखियूं जेको आहे चुकी पियूं। अहिड़े नमूने सां असांजो जेको सिंधी समाज आहे उन जी बि हालत इहा आहे त हिते 16 लख नंढड़ा ॿार जंहिंजी उमिरि 16-17 साल उहे मज़ूरी था कनि, ऐं 10 लख ॿार जेके हिकिड़ी बदतर हिकिड़ी मज़ूरी थींदी आहे जेके बटन ते थींदी आहे, जंहिंमें हिकिड़ी 50-51 टेम्परेचर हुजे, बाहि हुजे, ऐं हिकिड़ियूं शहरनि में उहे के ॿार होटलनि ते बीठा आहिनि, शोलनि ते खपाइनि था, मास्क था खपाइनि, ऐं नंढड़ा नंढड़ा ॿार चिंटियूं था हलाइनि। हाणे इहा असांजी जेको आहे सो 16 लख नंढड़ा ॿार जेके असांजे स्कूल में वञी पंहिंजी तालीम वठनि उहे बदतर हिकिड़ी मज़ूरी करे रहिया आहिनि। ऐं असांजी करोड़े आबादी आहे ऐं उन में असांजा जेका पॉपुलेशन आहे उहा ख़रीद फ़रोख़्त नथो करे सघे, जेको उहो बि हिकिड़ो बुख ऐं बदालीअ जे जेको आहे सो वर चढ़ियल आहे। ऐं ही हिकिड़ा ख़ुशहाल खितो
हाणे ही जॾहिं कंपनियूं ईंदियूं ताज़ो हुन यूक्रेन जे प्रेसिडेंट खे चयो आहे त भाउ असां जंग में हेॾो सारो ख़र्चु कयो आहे ऐं तूं असांखे पंहिंजा मिनरल्स लिखी ॾे। हाणे हे जेकॾहिं इन डील खे हिन तहत हिन खिते में ईंदा त ज़ाहिर आहे हू असांखे जेको आहे ही जीअं अंग्रेज़ आयो उहो उन हिकिड़ो शिकिल में ऐं उहो हुतां जेका फुल लुट करे पंहिंजे मुल्कनि में खणी वेंदो ऐं ताज़ो हुनजो हिंदुस्तान सां बि इन मसइले ते तनाज़ो थियो। हिंदुस्तान खे चइबो त असां वटि हिकिड़ा जदीद डेयरी फार्म आहिनि जेके खीर पैदा कंदा आहिनि ऐं तूं ॿारहाड़ीअ में असांखे मार्केट ॾे त असां पंहिंजो खीर उते विकिणो कयूं ऐं असां जूं जेको ज़रई दवाऊं आहिनि उहो बि मार्केट ॾे त असां उते जेको आहे सो विकिणो कयूं। जंहिं ते हुननि खे उतां जी सरकार चयो त असांजो लॻभॻि 50 करोड़ माण्हू ॿारहाड़ी में रहे थो, हुनजो गुज़र सफ़र इन खीर ते ऐं ज़मीन ते आहे ऐं जेका फास्ट फूड आहे उनजो बि असांखे मार्केट ॾे त उहो बि असां खपायूं त जेकॾहिं तुंहिंजो मार्केट तूं पंहिंजे हारनि खे लखे रुपया सब्सिडी ॾींदो आहे ऐं असां हुननि खे सब्सिडी बि ॾियूं मुख़्तसिर ऐं उन हिसाब सां तोखे जेकॾहिं मार्केट ओपन कयूं त हिननि खां त असां ख़ुदकशी कराईंदा हुआसीं। अॼु बि भारत में हुननि जा हारी लॻभॻि हज़ारे हर साल ख़ुदकशी कंदा। अॻे साल अमिताभ बच्चन लॻभॻि हुननि जो 14,000 हारनि जो लॻभॻि हुननि जो कर्ज़ु पंहिंजे खीसे मां अदा कयो, जेके हुननि जा ज़मीनदार ऐं ठाकुरनि वटि कर्ज़ में जकड़जी आहे उनखे हुन 14,000 खे ऐं हुन चयो त इहो मार्केट तुंहिंजे हवाले सां कयूं ही हिननि जो असांजे इन्हनि जो हज़ारनि सालनि जो गुज़र सफ़र उन ते आहे। असां तोखे जेको आहे इहा सहूलियत नथा ॾेई सघूं। इहा साॻी हो वापारु इंडोनेशिया में बि कंदो आहे, फिलिपाइन में कंदो आहे। हाणे हुन इहो ई जेको आहे फार्मूला आहे त जीअं चीन जूं शयूं दुनिया में ॿोॾ वांगुरु फैली रहियूं आहिनि अहिड़े नमूने सां मां बि पंहिंजा हिकिड़ा मार्केट हथ कया ऐं हिन उन में जेको आहे मां पंहिंजो उतां पंहिंजो जेको नाणो आहे पैसो पंहिंजे मेले ऐं पंहिंजे मुल्क खे जेको आहे ख़र्चु कया ऐं तरक़ी जेको आहे हुनखे ॼाणायां। हाणे इहा हिकिड़ो सॼो हिकिड़ी सूरत आहे। हाणे उन में दुनिया जा वॾे वॾा मुल्क ई हुन जिन को था छॾाए सघनि ऐं ॿी ॻाल्हि आहे त असां वटि वरी बदकिस्मती आहे त उहा टेक्नोलॉजी कोन्हे। जेको असां वटि ऑयल निकिरंदो आहे उहा हिकिड़ी टेक्नोलॉजी थींदी आहे, उहा कढण जे लाइ ज़ाहिर आहे वरी असांखे ॾिसणो थो पए साॻियो मल्टीनेशनल कंपनी खे। हाणे बलोचिस्तान में निकिरे थो सोन निकिरे थो। हाणे उहो सोन उहो जर्मनीअ जेको आहे हिकिड़ो वॾे वॾी मल्टीनेशनल कंपनी आहे, उहो उते जहाज़नि में भरे ऐं हुननि जूं भठियूं जर्मनीअ में आहिनि उते साफ़ करे पोइ हुननि खे जेको हिते असांखे मुआवज़ो ॾिनई बाक़ी सॼो पैसो हो पाण हिकिड़ी मल्टीनेशनल कंपनी खणी ईंदी आहे ऐं हो हुनजा ॼण वारस ई हो हुनजा मिनरल्स जा उहे ई। हाणे ग्वादर पोर्ट आहे उहो चीन जे हवाले आहे। उतां जो वज़ीर आला चइबो कुझु पुराणे दौर जो मालिक भलो त मां वज़ीर आला हैसियत में ग्वादर नथो वञी सघां। हाणे इहा सूरत हाल आहे। न त इहे ज़ख़ीरा भला असां वटि जेकॾहिं दफ़न हुजनि त ईंदड़ नसुल जेकॾहिं हो ॿाहिरां पढ़ी आयो हुनखे इल्मु ऐं अकुलु ईंदो त हो पंहिंजा ज़ख़ीरा इस्तेमालु कंदो। बाक़ी जेकॾहिं ऐं हो इन समुंड जे पटे ते बि हिननि खे काफ़ी आयल जेका शेल आयल आहे उहा बि हुननि खे उहो हुनजी जियालॉजिकल रिपोर्ट आहे उहा बि मिली आहे। हो था चवनि त हिते समुंड वारे पटे ते दुनिया जो 4थे नंबर ते आयल ऐं गैस आहे ऐं उन में कुझु हिसो ॾींदा आहिनि पाकिस्तानी गवर्नमेंट खे ऐं कुझु परसेंट सूबनि खे ऐं बाक़ी ॾींदा आहिनि हो ॾींदा आहिनि उतां जा जेके लोकल वॾेरा आहिनि जीअं होॾे सुई निकिरंदी उहो शेयर मिलंदो अकबर बूटीअ खे पोइ उन्हनि खे पाबंद कंदा तव्हां हिते पंहिंजे इलाइक़नि में रोड ठाराहियो रस्ता ठाराहियो
जदीद स्कूल ठारायो, इस्पतालूं ठारायो, उहे पैसा हो पंहिंजे जेको आहे सो खीसनि में विझी छॾींदा आहिनि, न हुनजी आदत आहे न को तरीक़ो आहे। ऐं असांजो आवाम बि अॼु इस्पतालुनि जो ऐं स्कूलनि जी हालत इहा आहे त हो उते बेड ते पिया आहिनि, मथां हुननि ते पखा कोन था हलनि, मखियुनि जा ढेर उन्हनि जे मथां चुभिया पिया आहिनि। ऐं स्कूलनि जी बि हालत इहा आहे, न अबो आराम आहे। ऐं बसि हिकिड़ी बदतर हिकिड़ी सूरत आहे, लॉ एंड ऑर्डर सफ़ा ख़राबु आहे। असांजी जेका समाज आहे सॼो उहो हिकिड़ो नशे तरफ़ वञे थो, जंहिंमें वॾे में वॾो नशो हिकिड़ो लाड़काने ज़िले में ई हिकिड़ो रोज़ कंटेनर लहंदो आहे। ऐं गुटका आहिनि, हीअ जेको आहे सो उहे हिकिड़ियूं पुड़ियूं जेको नौजवान पीअनि था, आइस जेको आहे इस्तेमालु कनि था, उहो नशो असांजे यूनिवर्सिटियुनि जे स्टूडेंट ते जेको आहे सो पहुची वियो आहे। उहो उन जे लाइ जेको आहे सो हीअ हिकिड़ी ईअं सम्झो त हिन खां जंग खां वधीक हिकिड़ी ख़राबु सूरत हाल आहे, जो असांजो नौजवान उहो उन में मथियां जेके 4-5 ज़िला आहिनि, सिज खां लथे खां पोइ माण्हू निकिरी कोन थो सघे, अगवा थी थो वञे। ऐं हिते बेपनाह औरतुनि जा असांजे सिंधी समाज में हिकिड़ा वॾा क़तूलत था थियनि, उनखे जिरगे सिस्टम तहत वॾेरा हलाइनि था। ऐं असांजो समाज जी जेका शिकिल आहे उहा ई आहे।